ॻोठाणा उन कराची उन धरतीअ ते हू रहनि था, मलिक रियाज़ उन्हनि ते अचे थो, हमलावर थिए थो, हेवी मशीनरी इस्तेमालु करे थो, उन्हनि ते फायरिंग करे थो ऐं उन खां को बि पुछण वारो न आहे। छा असां नथा ॼाणूं त सिंध हुकूमत उनजी साथारी आहे? छा ज़रदारी माफ़िया उन्हनि जी साथारी आहे? छा असां नथा ॼाणूं? असां सभु ॼाणूं था, असां सभिनी खे इल्मु आहे, पर पोइ बि असां पंहिंजे घरनि में सुखनि सां वेठल आहियूं। इहो कीअं थो थी सघे त सॼी सिंध जा माण्हू खे थियण त ईअं घुरिजे त मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जे 12 लखनि जे तइदाद में सिंधी उते गॾु थियनि, पंहिंजी धरती जी मालिकी कनि, पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कनि ऐं इहो ॿुधाइनि, इहो पैगाम ॾियनि त ही ॻोठ असांजी आहे, ही धरती असांजी आहे, इहा असांजी माउ आहे। तव्हां ईअं असांखे अक़लियत में तब्दील नथा करे सघो। तव्हांखे इहा सिंध हुकूमत खे बि हक़ न आहे त हू असांखे अक़लियत में तब्दील करे। सिंध ते छा असां इहो इल्मु न आहे असांखे त केतिरा हमला हिनमहिल ताईं थी चुका आहिनि? अरगूननि, तरखाननि, केतिरा हमला आवर असां ते थिया आहिनि, पर अॼु बि असां मौजूदु आहियूं। ऐं मलिक रियाज़ खे असां ॿुधाइण था चाहियूं त सिंध जा नौजवान, सिंध जा बाशऊर माण्हू, सिंध जूं जमायतूं पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदियूं। इन्हनि अफ़्रीकी माण्हुनि खे अकेलो मलिक रियाज़ न सम्झे। असां सभु सिंधी हज़ारनि लखनि जे तइदाद में हिते गॾु थींदासीं बहरिया टाउन जे भरिसां ऐं असां पंहिंजो पाण सां इहो वाइदो कयूं त छा इहो ज़ुल्म न आहे? छा 21 सदीअ में इहो ज़ुल्म न आहे या ज़्यादती न आहे त उन्हनि ते फायरिंग कई वञे, हेवी मशीनरी इस्तेमालु कई वञे? जेका ॻोठ जा रहवासी हज़ारनि सालनि खां उते रहनि था, अचानक उन्हनि ते हमला आवर थिजे ऐं सिंध हुकूमत ख़ामोश हुजे? उते उन्हनि जी मशीनरी इस्तेमालु थी रही आहे। सिंध हुकूमत खे करणु त ईअं घुरिजे हा त उतां जा जेका आम माण्हू आहिनि, छो त उन्हनि खे असां चूंडे अॻियां पहुचायो आहे, पर हू उन्हनि माण्हुनि सां, उन्हनि आम ॻोठाणनि सां बीहण बचाए मलिक रियाज़ सां बीठल आहे ऐं पोइ बि असां ख़ामोश आहियूं। को बि पीपल्स पार्टी ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, चाहे लॉकडाउन हुजे, चाहे कोविड हुजे। छा जॾहिं बारिश थी त बदीन खां वठी सॼे सिंध जो छा अचणो, पर पोइ बि असां ख़ामोश। को बि पीपल्स पार्टीअ ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। असांखे हाणे इहो महसूसु करिणो पवंदो, इहो ॻाल्हाइणो पवंदो ऐं चिटो मौक़िफ़ रखिणो पवंदो त पीपल्स पार्टी ऐं PTI में को बि फ़र्क़ु न आहे, MQM में को बि फ़र्क़ु न आहे। असां लाइ सभु सिंध दुश्मन आहिनि ऐं हर को माण्हू असांखे अक़लियत में तब्दील करणु चाहे थो ऐं हू चाहिनि था त हिकु नओं सूबो वधिजे। कराचीअ खे हू अलॻि सूबो करणु चाहिनि था, पर इहा उन्हनि जी नाकाम कोशिशि आहे। असां सिंधी माण्हू, असां सिंध जा नौजवान आख़िरी पंहिंजी सिसीअ में जेतिरो बि असांजो साह आहे, असां पंहिंजी धरतीअ लाइ विढ़ंदासीं, असां सरापा चाढ़ींदासीं। तव्हां सभिनी खे सलाम आहे, तव्हां सभिनी खे सलाम आहे ऐं जस आहे उन्हनि अदा ज़ुल्फ़िकार हाली पोटो साहब खे त अॼु उन्हनि ही एहतजाज रिकॉर्ड करायो। इहो ज़रूरी आहे ऐं इहो लाज़मी आहे त जेतिरो बि जंहिंखां थी सघे हू आवाज़ उथारनि, हू जिथे पहुची सघनि था, जेको बि सॾु ॿुधनि था, बिना कंहिं फ़र्क़ जे हू उते अचनि, उन में पार्टिसिपेट कनि त जीअं इहो आवाज़ सधारो थी सघे ऐं मलिक रियाज़ ताईं इहो आवाज़ वञे। त असां सिंधी माण्हू कतई बि इहा शइ क़बूल न कंदासीं, कतई बि अक़लियत जेको तव्हां इहो सोचियो था, इहे साज़िशूं रचो था, इहे कॾहिं बि क़बूल न थींदियूं। ऐं ज़रदारी माफ़िया ऐं सिंध हुकूमत ताईं बि इहो मैसेज वञणु घुरिजे त असां सिंधी माण्हू पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। जी सर।